अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवां ॾिसी रहिया आहियो HRJDO न्यूज़। आया वज़ीर उंडड़ ख़बर शामिल कयूं था। परवेज़ हुसैन भंड जी खानवान शहरी ताद पारां तइलीम जे अहमियत खे उजागर करण लाइ तइलीमी जागरता रैली कढी तइलीम जो ॾियारो मल्हायो वियो। तइलीम दोस्त शहरियुनि समेत गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल, प्राइमरी स्कूल खानवान, ऑक्सफोर्ड पब्लिक स्कूल खानवान जे उस्तादनि ऐं शागिर्दनि जी भरपूर शिरकत। तइलीमी रैली शहरी ताद खानवान जी अॻुवाणी में प्राइमरी स्कूल खानवान खां सोनारा बाज़ार शाही बाज़ार खां थींदी। प्रेस क्लब खानवान पहुती रैलीअ में शामिल सभी तइलीम दोस्त शहरियुनि हथ में बैनर प्ले कार्ड खणी तइलीम बाबति नारा लॻाया। उन मौक़े ते अॻुवाणनि प्रिंसिपल सैयद गयासुद्दीन शाह, हेड मास्टर शफीक उर रहमान कुंदर, उस्ताद शमीर खान कुंदर, उस्ताद मोहम्मद मूसा खुश्क, उस्ताद मोहम्मद यूसुफ जोखियो, गुलाम जीलानी, मोहम्मद असलम अबड़ो, उस्ताद गुल मोहम्मद भट्टी, उस्ताद वली मोहम्मद लोहर, प्रिंसिपल तारिक अहमद अब्बासी, उस्ताद इशफाक अहमद चन्ना, इश्तियाक अहमद उंडड़ ऐं शहरी ताद खानवान जे सदर सैयद आशिक अली शाह चयो त असांखे रोशन मुस्तक़बिल तरफ़ सिर्फ़ु तइलीम ई वठी वञी सघे थी। असीं ख़ुशहाल सिंध चाहियूं था त असांखे पंहिंजा ॿार स्कूल में दाख़िल कराइणा पवंदा ऐं तइलीम जे मंज़िल जा राही ई ॿार असांजे ख़ुशहाली मुस्तक़बिल जा मौमार आहिनि। अचो धन जे हथ में कलम ऐं किताब जूं शहरी ताद सां गॾिजी पंहिंजे तइलीमी इदारनि जी मालिकी करे स्कूलनि जे बुनियादी ज़रूरतुनि जे हल लाइ कोशिशि करियूं। वधीक ख़बरुनि जी अपडेट लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।